हक़ मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आवाज़ पंहिंजो अली मर्दान सोलंकी। साथियों कुछ ॾींहं पहिरियां चाचा महबूब जे लाइ सोशल मीडिया ते मां दोस्तनि खे अर्ज़ु ऐं गुज़ारिश कई हुयमि। चाचा साईं जी कुछ तबियत नासाज़ हुई ऐं कुछ घर जे हालातनि जे हवाले सां मां सभिनी जे आॾो आयो हुयुसि। अॼु हिकु भेरो ॿीहर दोस्तनि पारां ॾिनल अमानत जेका चाचा साईं खे आउं ॾियणु आयो आहियां ऐं अवां दोस्तनि सां बि इन शइ जे लाइ हिकु भेरो ॿीहर अर्ज़ु रखंदुसि त चाचा साईं जी अञा बि तबियत में उहा बहितरीन आहे। घर जे हालातनि में घर जी कंडीशन अञा बि साॻी अथसि। अञा बि के ख़ुदा तरस दोस्त जेके आहिनि उन्हनि खे इहा ई इल्तिजा गुज़ारिश अर्ज़ु आहे त ख़ुदा कान जेका मदद करे सघो हिन स्क्रीन ते ॾिनल जेके नंबर आहिनि उन ते जेज़ कैश अकाउंट ऐं राब्ते जो नंबर ॾिनल आहे। हीअ जेका पैसा आहिनि उहे चाचा साईं जी अमानत आहे जेके अवां दोस्तनि मोकिलिया आहिनि। हीअ अवां जी ॾिनल अमानत ऐं चाचा साईं वटि पहुचाइणु आयो आहे। चाचा साईं ही कुछ पैसा आहिनि जेके असांजे दोस्तनि अलाह तरस माण्हुनि ख़ुदा जा जेके प्यारा बाना आहिनि उन्हनि तव्हांजी वीडियो ॾिठी उन्हनि तव्हांजे लाइ ही मदद मोकिली आहे ऐं वधीक बि उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त तव्हांजी अञा बि वधीक मदद कनि। हाणे उन्हनि जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव? 12,200 रुपयनि जी सूरत में पैसा आहिनि। छा तव्हांखे उहा अमानत मिली आहे? हाँ बाबा मूंखे मिली, बाबा मूंखे मिली आहे। हा ही दोस्तनि जी तरफ़ां तव्हांजे लाइ हाँ बा ॾिनल अमानत हुई मूं वटि उन्हनि जे लाइ छा चवंदव? बाबा जो शुक्रिया आहे। अलाह हुननि खे ख़ुशि कंदो, रब साईं हुननि खे पंहिंजे गंज में ॾींदो। अलाह हुननि खे ॿियो छा करे छा थो थी सघां। इहे ई अलाह खे चवंदो अलाह ख़ुशि कंदो रब साईं। हाणे मूंखे ॾींदा इजाज़त ऐं दुआउनि में कंदा यादि